ओडेरोलाल भरसा गुड करीमदाद घांगलो जी 8 सालन जी मासूम न्याणी सां ॾाढाई जी कोशिश कई वई, जॾहिं त वारसनि इंसाफ़ लाइ प्रेस क्लब वारो एहतजाज कयो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर साहवाल। ओडेरोलाल लॻ ॻोठ करीमदाद गांगलो में 8 सालन जी न्याणी सां वहशी दरंदे पारां ज़्यादती जी कोशिश नाकाम। असां सां ज़ुल्म थियण वारो हो, वक़्त ते पहुची न्याणी खे बचायो आहे। उन हवाले सां नींगरी या वारिस आवासी सां पंहिंजा वीचार कहिड़ी था वञनि, अचो त खान मालूम कयूं। कल जो है सो तकरीबन 2:30 बजे दारे नाले गुलाम फरीद जो है सो माना हिन खे खणी जंहिंजा हिन दाहूं कयूं, जंहिंमें असीं पुॻासीं दाहन ते त ॾिठोसीं त उहो फरीद जो है सो हिन खे चमाटो माणी रहियो, हिन खे घुटो ॾियण जी कोशिशि करे रहियो त माना ख़ामोश करण लाइ। ऐं असां हिन खे असांखे ॾिसी हू भॼी वियो हलियो। उन खां पोइ असीं थाणे ते आयासीं ऐं उन ते हुनजी FIR कटराईसीं ऐं जेको उते मौजूदीन खे कुझु खे चयोसीं, पर उन्हनि जेको आहे सो असांजी हेल्प न कई। ऐं पोइ थाणे ते आयासीं, सूबेदार साहब ऐं DSP आगा साहब हिननि तमामु सुठी असांजी हेल्प कई ऐं फ़रियादी खे फौरी तौर ते हुननि अरेस्ट कयो। तालिबात ही नंढड़ी मासूम आहे ऐं हिन खे तहफ़ुज़ बि ॾिनो वञे ऐं हिन जो खे इंसाफ़ ॾिनो वञे। मां गेम पे बाहर आए पे घर गेम पे मेरे को सद कितना मां गेम मेरे हाथ जलन थे, मेरे कपड़े लाए मेरे को गेह लग गया अंदर कमरे च। पीछे मां दाह किता मेरे मुंह हाथ रखी छाती पे गया, पीछे मां दाह किता चक्कर शुरू मेरा दाह किता पे अबू वाले आए भैया आया पीछे भज गया लिया। मुझी भेण सां ज़्यादती करण जी कोशिश कई, उनखे अगवा करण जी कोशिश कई। जीअं तव्हां हुन माना छॾाए हुन खां दाहूं कयूं, तंहिं ते असां पहुची वियासीं। मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त हुनखे ॿधण जी कोशिश करे रहियो हो। त जीअं असां उनखे ॾिठो त हू उनखे छॾी हुतां फरार। उनजो वालिद साहब जे अची मौके ते असांखे सॼो हाल वाल ॿुधायो, रिपोर्ट कई त मुंहिंजी न्याणी सां हीअ ज़्यादती थी आहे। पोइ असां मौके ते वियासीं ऐं छोकिरीअ सां मिलियासीं, उनजो बयानु वरितोसीं, उन सां ॻाल्हायोसीं। उन खां पोइ असां फौरी तौर ते FIR कई आहे। हींअर उनजो मुलज़िम असां गिरफ़्तार कयो आहे। मज़ीद FIR खां गिरफ़्तारी खां पोइ रिमांड वठंदासीं। उन खां पोइ तफ़्तीश थींदी, तफ़्तीश में सच कूड़ सॼो साबित थी वेंदो। मासूम नींगरी शीरीन के वारसनि जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार आदि ॾोहारी आहे, हिन अॻु में बि अहिड़ियूं वारदातूं कयूं आहिनि। संदन मुतालबो हो त जवाबदार खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई मासूम न्याणियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कैमरामैन शहज़ाद सां गॾु सिकंदर साहवाल, आवाज़ TV ओडेरोलाल।